हैदराबाद बार जे वकीलनि 6वीं आईनी तरमीम खे कारो कानून करार ॾींदे मुकमल रद्द करे छॾियो आहे। पार्लियामेंट पारां पास करायल 6वीं आईनी तरमीम अदलिया, पार्लियामेंट ऐं वफ़ाक़ जी बालादस्ती जो तकरार आहे, इख्तियारनि जो जहिड़ो आहे ऐं बुनियादी आईनी हक़नि जी हक़ तलफ़ी थी रही आहे, जंहिं में इदारा मुकमल फ़ाइदो वठी रहिया आहिनि। एडवोकेट हाई कोर्ट इंद्रजीत लोहाणा चयो, 6वीं आईनी तरमीम जा असर हुकूमत पंहिंजे ख़िलाफ़ का बि अदालती हुकुम नथी कराए सघे। सिंध हाई कोर्ट आईनी बेंच मोरो वाक़िए जी अदालती जांच बाबति दरख़्वास्त रद्द करे छॾी, तंहिं करे आम आवाम सां गॾु ख़ुदि कोर्टुनि खे बि नुक़सानु आहे। वकील बिरादरी खे 6वीं आईनी तरमीम ख़िलाफ़ मुहिम हलाइण घुर्जे, जंहिं जे करे असांजी जुडिशरी खे क़ैद कयो वियो आहे, न त ब्यूरोक्रेट ऐं सियासतदान गॾिजी रियासत जा सभु वसीला हड़प करे वेंदा। 6वीं आईनी तरमीम जो पहिरियों नतीजो सुप्रीम कोर्ट ऐं हाई कोर्ट जे जजिस जी मुक़ररी ऐं ॿियो नतीजो सेशन जज नौशेरो फेरोज़ नदीम बदर काज़ी जी बदिली हो। 6वीं आईनी तरमीम खां पोइ जजिस ईअं बदिली थींदा जीअं मुख़्तियारकार ऐं SHOs बदिली थियनि पिया, तंहिं करे असीं 6वीं आईनी तरमीम खे मुकमल रद्द करे कारो कानून करार ॾियूं था। कैमरा टीम सां गॾु अशोक रामाणी, हैदराबाद।